ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 15 ऐं 16 अध्याय में ॾिठो हो त राजा चित्रकेत पंहिंजे पुट जे मरण जो ॾाढो दुख करे रहियो हो। तंहिं ते नारद मुनि, अंगरा रखेश्वर ऐं ॿिया 2 टे रखेश्वर अची राजा चित्रकेत खे ज्ञान उपदेश कनि था। ऐं पोइ राजा चित्रकेत चए थो त मां वापसि वैराग वठी छॾींदुसि, परमेश्वर जे नाम में ध्यानु लॻाईंदुसि, लेकिन हिकु दफ़ो सिर्फ़ु मुंहिंजे पुट खे जीअरो करे ॾेखारियो। तॾहिं नारद मुनि उन जे पुट खे घुराए थो, मतिलबु त उन जे पुट जी जेका आत्मा आहे उन खे घुराए थो ऐं चए थो त तूं हिन जे बदन में, हिन जे शरीर में वापसि अची वास कर ऐं हिन पुतले खे, हिन बदन खे वापसि जीआर। तॾहिं उहा आत्मा चए थी, इहो मां छो कयां? नारद मुनि चवनि था, तुंहिंजे पिता थो चाहीं। उहा आत्मा चए थी त पिता? कहिड़ो पिता? ही त मुंहिंजो दुश्मन हो पुराणे जन्म में। हिन जंग में, लड़ाई में मूंखे हराए मूंखे दुख ॾिनो हो। तंहिं करे हिन जन्म में आउं हिन जो पुटु थी आयसि ऐं पाण मरी वियसि, ऐं मुंहिंजे मरी वञण जे करे हिन खे दुख थियो आहे। जनम या मरण त हिकिड़ो चक्र आहे जंहिंमें आत्माऊं अची पंहिंजा पंहिंजा बदिला वठी पूरा कनि थियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। पंहिंजे पुट जी आत्मा जे मुखां अहिड़ा लफ़्ज़ ॿुधी हिन जे मन में वैराग जागी पियो ऐं राजा चित्रकेत जंगल में वञी परमेश्वर जो ध्यानु करणु लॻो ऐं जमुना नदीअ जे किनारे ते वञी नारद मुनीअ जो ॾिनल मंत्र जपणु लॻो, जंहिंजे प्रताप सां 7 ॾींहंनि में शीश भॻवान हिन खे दर्शन ॾिनो। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 17 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे माता पार्वतीअ जो राजा चित्रकेत खे श्राप ॾियणु। श्री सुखदेव जी चयो त ए राजा परीक्षित, हिकिड़े ॾींहुं राजा चित्रकेत पंहिंजनि स्त्रियुनि समेत विमान ते चढ़ी सैर करणु निकितो त कैलाश पर्वत ते, जिते श्री महादेव जी माता पार्वतीअ खे पंहिंजी गोदीअ ते विहारे बर्ग ऐं ॿियनि रखेश्वरनि खे ज्ञान सेखारे रहियो हो। राजा चित्रकेत उन्हनि ॿिन्ही खे नमस्कार करे खिली चवणु लॻो त ॾिसो, हिन जगत गुरु थियण ते बि इहो शर्म छॾे ॾिनो आहे जो विषयी आदमियुनि वांगुरु स्त्रीअ खे सभा में ॼंघा ते विहारे वेठा आहिनि। संसारी जीव बि पंहिंजी स्त्रीअ खे गोशाइतो वठी विहारींदा आहिनि। उन ॻाल्हि ॿुधण ते बि महादेव जी खिली चुप कई, लेकिन पार्वती जी हिन खे खिलंदो ॾिसी ऐं हिन जी इहा ॻाल्हि ॿुधी क्रोध करे चयो त असां जहिड़नि बेशर्मनि खे सम्झाइण वारो ही कहिड़ो विद्याधर पैदा थियो आहे, जंहिंखे ब्रह्मा जी, संत कुमार जी ऐं सुखदेव जी बि उपदेश करे नथा सघनि। जंहिंखे ही नारद जीअ जे मंत्र ॿुधण सां ज्ञान ॿुधाए थो। अहिड़ा मूर्ख नारायण जीअ जे शेवा में न रहणु घुरिजनि। ईअं चई पार्वती जी चित्रकेत खे चयो त ए पुट, हाणे तूं के ॾींहुं दैत जूण में जनम वठी उन जो फल भोग। ही ॻाल्हि ॿुधी चित्रकेत उन श्राप खे ग्रहण करे विमान तां लही पार्वतीअ जी खे दंडवत करे चयो त ए माता, तुंहिंजो श्राप मूं ख़ुशीअ सां क़बूल कयो। परमेश्वर जी मर्ज़ी ईअं हुई। दुनिया में आदमी सुख ऐं दुख ॿई ॾिसंदो आहे, उन करे मां श्राप, वरदान, सुर्ग ऐं नर्क खे बराबरि ॼाणा थो। मूंखे अहिड़ी सुमर्थी न आहे जो श्री महादेव स्वामीअ खे ज्ञान सेखारियां।
ही मूं उन लाइ चयो जीअं दुनिया जा माण्हू ही हाल ॿुधी बेशरम न थी पवनि। ईअं चई चित्रकेत उन श्राप जो मिलण हरी इच्छा ॼाणी ख़ुशीअ सां हलियो वियो। तॾहिं महादेव स्वामी चयो त ए पार्वती, तो परमेश्वर जे भक्तनि जो महत्तम ऐं सुभाउ ॾिठो त हेॾो वॾो श्राप ॿुधी बि दुखी न थियो। मूंखे हरि भक्तनि जहिड़ो ॿियो को बि प्यारो नथो लॻे। एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी चयो त ए राजा, इहो ही चित्रकेत पार्वतीअ जे श्राप सां बर्तरासुर दैत अची थियो हो। तंहिंजे करे ही परमेश्वर उनखे पंहिंजो भक्त ॼाणी मरण वक़्तु ज्ञान ॾिनो हो ऐं हू राक्षस जी देह छॾे वैकुंठ में वञी परमेश्वर जी शेवा करण लॻो। सभई चयो जय श्री कृष्णा। ही कथा चित्रकेत जी जेको परे या ॿुधे थो सो ही भवसागर पार लंघे थो वञे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 17 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 18 अदिति ऐं दिति जी संतान जी कथा। श्री सुखदेव जी चयो त ए राजा परीक्षित, मां हाणे तोखे सोता देवता ऐं ॿियनि जे संताननि जी कथा ॿुधायां थो। ॿुधो त सोता देवता जी बर्शीन नाले स्त्रीअ मां अगनहोत्र ऐं ॿिया 2 पुट ऐं सावित्री ऐं ॿियूं 2 छोकिरियूं। भग देवता जी सिद्धि नाले स्त्रीअ मां 2 छोकिरा ऐं हिकिड़ी छोकिरी। दाता देवता वटि उर्ग आदिक 4 पुट ऐं पूर्णमास ऐं ॿियूं 4 धीअर। अगन देवता जी कृतिका नाले स्त्रीअ मां परेख ऐं ॿिया पुट। वरुण देवता जी चर्षणी नाले स्त्रीअ मां वाल्मीक ऐं ॿिया 2 पुट रखेश्वर पैदा थिया। मित्रा, वरुण देवता जो बिज उर्वशी अप्सरा खे ॾिसी किरी पियो हो, सो उहो बिज घरे में रखण सां अगस्त्य जी ऐं विशिष्ट जी पैदा थिया। इंद्र जी पलोमा नाले स्त्रीअ मां जीनत ऐं ॿिया 2 पुट। 52 भगवान जी कीरत स्त्रीअ मां सुभग नाले पुट। कश्यप खे दती नाले स्त्रीअ मां हिरण्यकश्यप ऐं हरणाकश्यप 2 पुट। हिरण्यकश्यप खे काया धर्म नाले स्त्रीअ मां सिंघखा नाले धी, संखलाद, पहलाज ऐं एहलाज 4 ॿार पैदा थिया। उहा छोकिरी बपरचती दैत खे परणाए वेई, जंहिं मां राहु पैदा थियो। संखलाद खे 5 पुट जिन हुआ ऐं पहलाज जो पुट वातापी दानव हो, जंहिंखे अगस्त्य जी मारियो। ऐं एहलाज खे मेघासुर ऐं बास्कुल 2 पुट हुआ ऐं पहलाज मां बैरवचन बि पैदा थियो। बैरवचन जी देवी नाले स्त्रीअ मां राजा बलि पैदा थियो, जंहिंखे बाणासुर ऐं ॿिया 100 पुट पैदा थिया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 18 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।